नाज़रीन हिते ॿी अहम ख़बर बि अवां सां शेयर कंदासूं त नंगर पार्कर हारियुनि खे हक़ ॾियारण लाइ पीपल्स पार्टी जे थरी ॾांहुं गाॾियुनि ते रैली निकिती आहे। इंसानी हक़नि जी सलाहकार वीरजी कोहली जी अॻवानी में रैली कढी वई आहे। जियालनि शिरकत कई आहे। इंसानी हक़नि जे सलाहकार वीरजी कोहली चयो त वफ़ाक़ी हुकूमत हारियुनि जे हक़नि ते धाड़ा हणी रही आहे। इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदासूं। हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदासूं त नंगर पार्कर में हारियुनि खे हक़ ॾियारण लाइ पीपल्स पार्टी जी थरी ॾांहुं गाॾियुनि ते रैली निकिती आहे। इंसानी हक़नि जे सलाहकार वीरजी कोहली जी अॻवानी में रैली कढी वई आहे। जियालनि शिरकत कई आहे। अवां खे वधीक आगाह कंदा वञूं त इंसानी हक़नि जे सलाहकार वीरजी कोहली चयो त वफ़ाक़ी हुकूमत हारियुनि जे हक़नि ते धाड़ा हणी रही आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं। हिकु भेरो ॿीहर या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। या इंसानी हक़नि जे सलाहकार वीरजी कोहली जी अॻवानी में रैली निकिती आहे। जियालनि वॾे अंग में शिरकत कई आहे। इंसानी हक़नि जे सलाहकार वीरजी कोहली चयो त वफ़ाक़ी हुकूमत हारियुनि जे हक़नि ते धाड़ा हणी रही आहे।